खैरपुर से आपको आगाह करते चले कि अवाम चोरों को वोट देने के बजाय पीटीआई के उम्मीदवारों को वोट देकर कामयाब करे। इस हवाले से मजीद जानते हैं एकता टीवी न्यूज़ की इस रिपोर्ट में। हाँ, जवाद शेख 16 वार्ड पीटीआई होल्डर खैरपुर मीराली बाज़ार। असांजो मुद्दो इहो आहे, असांजो उथण जो मक़सदु इहो आहे, पहिरीं ॻाल्हि त असांखे पंहिंजा मुफ़ाद न आहिनि। इमरान खान जो सोचे ई आहे ज़ालिमनि जो ख़ात्मो कजे। हिते ज़ुल्म हद खां वधीक वधी वियो आहे, हद खां वधीक। हेतिरो थोरो बि न आहे, ग़रीबनि जो त को सोचे कोन थो, हर को पंहिंजा पेट भरे वेठो आहे। पंहिंजा कुझु शेख बि आहिनि, 5 शेख 3 4 शेख, सभु न 2 शेख पंहिंजे मुफ़ाद लाइ हर क़ौम में हूंदा आहिनि। हिते 5 साल पहिरियां पीपल्स पार्टी जो अहमद अली शेख उथियल हुयो, उन साईं 5 सालनि में कुझु बि कमु न कयो, ज़रो बि कमु न। 3 कलाक माण्हू खां इंतज़ारु कराईंदो, 4 कलाक, 5 कलाक माण्हू खे इंतज़ारु कराइणु। हिकु काउंसलर आहे पारे जो माण्हू, पारे जो दुख दर्द ॾिसणो पवंदो आहे, उहो बि कुझु बि न। साईं माण्हू तॾहिं हिते त कम से कम ईंदो आहे, असां कंहिं दुआ घुरी अचां, कंहिंजे दुख में शामिलु थियां, उहो बि न। असांजो मक़सदु इहो आहे, खणी मां न 5 ॿिया आज़ाद में बि उथिया आहिनि, उनजी बि नियत साफ़ु आहे, अलाह उन्हनि खे बि कटाईंदो। असांजी नियत साफ़ु आहे, मुंहिंजो ज़हन इहो आहे, अलाह साईं मूंखे पंहिंजो गंज ॾिनो आहे, मां पंहिंजी पघार बि जेकी ईंदी आहे काउंसलर जी, उहा बि ग़रीबनि में ॾींदुमि। जेके हिकु बि जेको सरकारी मिलंदो आहे, जेको बि सरकारी जेको मुद्दो मिलंदो, पंहिंजो हक़ु मिलंदो सरकारी, हुन मां रुपयो बि खाइजो वियो, मां हुनजो एग्रीमेंट करे ॾींदुमि त मां रुपयो बि खाधो आहे, मां ॾंड करे ॾींदुमि। छो करे त माण्हू वोट ॾेई करे हिकिड़े खे खटाइण था, वॾो था करनि, त वोट जो मक़सदु इहो न आहे त माना उहो वॾी ॻाल्हि थी वियो। असां मुलाज़िम थी विया आवाम जा, वोट जो मक़सदु आहे मुलाज़िम, माण्हू मुलाज़िम थींदो। असांखे उन्हनि जी ख़िदमत करणी आहे, कि धोखेबाज़ी करणु, कूड़ ॻाल्हाइणु, इहो दीन में बि न आहे। त मुंहिंजो मक़सदु इहो आहे त नौजवान जेके बि आहिनि उथनि, सॼी खैरपुर में, वार्ड जो बि न, सॼी खैरपुर में पंहिंजे नौजवाननि खे उथणु घुरिजे, मुस्तक़बिल ॾिसिजे। त शुरू खां वठी तबाह थींदो आयो आहे खैरपुर मीरत बि, पाकिस्तान त सिंध त सफ़ा माना ॿाराणी में ॾिसो तव्हां वञी करे, स्कूल बि न आहिनि, ॿारनि खे पढ़ायो त वञे, शौर त अचे न कम से कम, उहो बि न। तव्हां नारो थर साइड हलिया वञो, स्कूल बि न आहिनि। उते ॿार में उते बकरियूं थियूं पलचनि, मेयूं वेठियूं आहिनि स्कूलनि में, उस्ताद आहिनि कोन, इहो मुनासिबु न आहे। असांखे पंहिंजो ईमान आहे, मुंहिंजो इहो ईमान आहे त मूंखे पंहिंजे मौक़ो मिलियो पीटीआई जी टिकट जे हिसाब सां पंहिंजे वार्ड खे, पंहिंजे वार्ड खां इंशाल्लाह शुरूआति कंदुमि, पंहिंजे पाड़े खां शुरूआति थींदी त खैरपुर में शुरूआति थींदी। इंशाल्लाह डुकंदासीं कोन, इंशाल्लाह फतेह कंदासीं। ऐं इंशाल्लाह मां सभिनि जो नौजवाननि खे चवंदुमि इहो त उथी करे पंहिंजो हक़ जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो, ज़रूरु ॻाल्हायो। ईअं न घर वेठे कुझु न थींदो, ॻाल्हाइण खां वेही करे कुझु न थींदो, तव्हांखे ॻाल्हाइणो पवंदो त माण्हू खे ख़बर पवंदी, उथियान। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon.